तो वॾी ग़लती कई, रावल खे अधु मोह छॾे छॾी, पर ही जाबरी हा ग़लती न कंदो। हथ खाए मारींदासीं। जेसीं ताईं चाकर खान मंगल में साह न ॾींदो न, तेसीं ताईं चाकर खान मां हथ ई कोन कढंदासीं। जॾहिं समूरा शैतान मरी वेंदा न, उते बि अमन हूंदो। समूरा शैतान मारण त चाकर खान जे बस जी ॻाल्हि वॾा आहे, बाक़ी त पोइ ज़ाहिर थी सो त सिधो सो मारियो। बाक़ी बचंदा नी गुंडे जहिड़ा ठोका। से त ख़बर थी पंहिंजी जान बचाइण ते भले साईं ते बि कसम खणी वेंदा। हाणे तूं ई ॿुधा त जेके भले साईं ते कसम खणनि उन्हनि खे चाकर खान छा कंदो? अदा चाकर खान जे साम्हूं समूरी हक़ीक़त अची वई आहे। सावल उनखे समूरो सच ॿुधाए छॾियो आहे। त पोइ तूं ज़िंदगी कहिड़ी? अदा मां रुगो अकेली न मरंदसि, इहा ॻाल्हि यादि रख त असां सभु गॾु मरंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। त हलूं था बिना देरि अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे जीअं त ॿुधाईंदो वञा त सांवल जाबिर ख़ान खे चाकर खान जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए ऐं जेको आहे त जाबिर ख़ान खे ख़ौफ़ज़दा करे छॾियो आहे। हाणे जेको आहे जाबिर दोस्तों ख़ौफ़ विचां अहिड़ियूं अहिड़ियूं ग़लतियूं कंदो जो थी सघे थो त चाकर खान जे अॻियां हू ज़ाहिर बि थी सघे थो। दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त हू हसीना बेगम खे चवंदो त तो त रावल खान खे ज़हर ॾेई करे बि जेको आहे अस्पताल में दाख़िल कराए ऐं हुनजी जेका आहे त अञा ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में हले थो। अगरि जे हू बची वियो त असां लाइ मसइलो पैदा करे सघे थो, पर जेकॾहिं मां चाकर खान खे मारियो त हुनखे तड़पाए मारींदुसि, हुनखे मां का बि गुंजाइश न छॾींदुसि त हुन में का साह ज़री बचे ऐं जेको आहे त रावल खान वांगुरु असां वांगुरु हू मुसीबत बणिजे। माना त दोस्तों हाणे ड्रामो जेको आहे त ज़बरदस्त थियण वारो आहे। थी सघे थो त जाबिर वारा तमामु जल्दी जेको आहे त उन्हनि जो पर्दो जेको फाश थी वञे दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में ज़बरदस्त मोड़ तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त हसीना बेगम पंहिंजे भाउ रूंडे खे चवंदी त हाणे जेको आहे त चाकर खान खे जेको आहे त सभु ॻाल्हियूं सांवल सच ॿुधाए छॾियूं आहिनि ऐं जेको आहे त चाकर खान हाणे केॾी महिल बि असांजे मथां जेको आहे त शक जी तलवार खे जेको आहे त हटाए करे ऐं हू यकीन में तब्दील कंदो ऐं असांजी जेको आहे त जानियूं वठण में चाकर खान देरि ई कोन कंदो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त चाकर खान खे उहे हसीना जूं ॻाल्हियूं ॿुधायल जीअं त सांवल खे हुन ॿुधायो त हुनखे ॼण नशो ॾिनो वेंदो घरां ई, ऐं जॾहिं हू साईं वॾो ओताक थींदो त हू नशे जी हालत में हूंदो, पर हसीना जे बदौलत वरी त हुनखे ओताक तां नशो ॾिनो वेंदो ऐं हू जॾहिं घर ईंदो त नशे में ईंदो हो। त चाकर खान खे जेको आहे त ॿिन्ही पासनि मुंझाए वियो आहे दोस्तों। चाकर खान को बि फ़ैसिलो करे नथो सघे त मूंखे हाणे छा करिणो आहे छा न आहे करिणो। तमामु जल्द जॾहिं हू हक़ीक़त खे सम्झंदो दोस्तों त को न को क़दम खणंदो। उमेदु आहे त दोस्तों हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।